जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं राणीपुर खां। राणीपुर पब्लिक हेल्थ ऑफिस राणीपुर ते एंटी करप्शन टीम जो छापो। साफ़िन जे पहुचण ते एंटी करप्शन टीम खिसकी वई। जी नाज़रीन, तव्हांखे ख़बर ॾींदा पिया हलूं राणीपुर खां त राणीपुर पब्लिक हेल्थ ऑफिस राणीपुर ते एंटी करप्शन टीम जो छापो लॻो आहे। साफ़िन जी टीम पहुचण ते एंटी करप्शन टीम खिसकी वई। एंटी करप्शन टीम पब्लिक हेल्थ ऑफिस ते ओचितो छापो हयो। एंटी करप्शन टीम जे अचण वारे इतलाह ते साफ़िन जी टीम पब्लिक हेल्थ ऑफिस पहुती, जिते एंटी करप्शन टीम जा अमलदार साफ़िन खे ॾिसी पब्लिक हेल्थ जे ऑफिस मां ॿाहिरि निकिरी आया। साफ़िन एंटी करप्शन टीम जे अमलदारनि खां मौक़िफ़ वठण जी कोशिशि कई त अमलदारनि साफ़िन खे मौक़िफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो ऐं वापसि पंहिंजी गाॾी में चढ़ी रवाना थी विया। ज़रियनि मूजिबि एंटी करप्शन टीम ॾेती बाद वापसि रवानी थी वई ऐं का बि कार्रवाई न कई वई। कार्रवाई न कई सर? तव्हां बि न? कीअं आया हो?